फरमायूं त अब दुनिया जीफतुन तालिबा किला, दुनिया ढूंढा तालिबान जा कुत्ता आहिनि। हाँ, दुनिया रहमत तेरे या दुनिया हलाल जी रोज़ी भी कमाए, खुदा जा हक़ अदा करे, दुनिया भी कमाए मदनी साईं जे चवण ते हले, दुनिया भी कमाए अज़ान जो टाइम थे मस्जिद में मौजूद हुजे, अज़ान जो टाइम थे उनजी ज़ाल घर में मुसले ते मौजूद हुजे, हिन जी अॻियां क़ुरान हुजे, ज़ुबान सां पढ़े अखियुनि सां ॾिसे, घर में क़ुरान हुजे, हिन जी नूंहुं धीउ ज़ाल ॿार बच्चा सभु वुज़ू करे अखियुनि जे अॻो क़ुरान हुजे, ज़ुबान सां क़ुरान पढ़नि। इहा इन जे लाइ दुनिया ढूंढ न आहे, इहा दुनिया इन जे लाइ ख़ुदा जी रहमत आहे, इहा रहमत आहे। वअक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन खैरिन तजिदूहु इंदल्लाह हुव खैरन व अअज़म अजरा वस्तग़फिरुल्लाह इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। अल्लाह तो फरमायो मुझे मथो मदनी साईं मथो कलमे पढ़ण वारो, मां अल्लाह जे मथो ईमान रखण वारो, मां तव्हांखे ईमान जी दौलत ॾिनी, कलमे जी दौलत ॾिनी, इस्लाम जी दौलत ॾिनी, तव्हां अचण खां अॻु मां जन्नत तयारु कराए छॾी, जी अहिड़ी जन्नत जो नक्शो कंहिं दुनिया में अखि नक्शो ॾिठो कोन हूंदो, कंहिं कन तारीफ़ ॿुधी कोन हूंदी। जन्नत उहा तव्हांजे लाइ मूं तयारु कई आहे। वअक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना, दीन जे लाइ का ज़रूरत पए, मस्जिद लाइ ज़रूरत पए, यतीम ग़रीबनि खे ज़रूरत पए, उन में जेकॾहिं तूं मुंहिंजे ख़ातिर मुंहिंजे रज़ा जे ख़ातिर जेके ॾींदे था कतार, अल्लाह तो फरमाए क़यामत में मां तोखे हुन जो अजर ज़रूरु ॾींदुमि। तजिदूहु इंदल्लाह, उहो राह कान कोन अॻे वेंदो त तव्हांजो साहब हुते हूंदो। त दोस्त बुज़ुर्ग मदनी साईं हथ खणाए थो, हथ खणनि था। हाणे मां तव्हां खां पुछां थो, तव्हां चाहियो था ॿारे बच्चे तव्हां समूरा जन्नत में हुजो? उहो ॿुधायां कीअं वेंदव या जे सजाई ते कलमो बि भरे मिलावट बि करे, कलमो बि भरे कूड़ बि हणे, कलमो बि भरे उते होटल ते वरी रमज़ान में खाराए प्यारे, कलमो भरे मस्जिद क़ुरान सां वास्तो कोन्हे, पाण होटल ते डिश ऐं टीवी ॾिसे जोड़ वरी जुदा घर में टीवी लॻी पई आहे। सभु चओ सुभान अल्लाह, वाह जन्नती कलमे जे क़द्र करण वारा। अल्लाह तो फरमाए वज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़ाकिरात अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। अल्लाह तो फरमाए अल्लाह के याद करण वारियूं औरतूं, अल्लाह के याद करण वारा मर्द, जिन दुनिया में वेही करे औरतुनि जिन अल्लाह के याद कयो, रात जो टाइम ॿारनि खे खाधो खाराए, ॿारनि खे सुम्हारे, क़िबले ॾे मुंहुं करे, वुज़ू जी बि ज़रूरत कान्हे, क़िबले ॾे मुंहुं करे ज़ावा शुरू थी करे, अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह, ताईं त चवण ठेड़ थो चढ़े, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, सब चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह तो फरमाए औरतूं ईअं ज़िक्र कनि, मर्द नमाज़ पढ़ी आया, मर्द वरी ॿिए पंहिंजे खट ते भली विया, हेठि जी ज़रूरत कान्हे, उहो बि तस्बीह खणी ऐं ज़िक्र कनि था नफ़ीस बात, ला इलाहा इल्लल्लाह। दुनिया में ला इलाहा कोई इलाह कोन्हे, कोई माबूद कोन्हे, को नफ़े नुक़सान ॾियण वारो कोन्हे, को इज़त ऐं ज़िलत बख़्शण वारो कोन्हे, कोई बीमारी ॾियण वारो कोन्हे, ला इलाहा कोई तंदुरुस्ती ॾियण वारो कोन्हे, कोई न्याणी पुट ॾियण वारो कोन्हे, कोई दौलत ॾियण वारो कोन्हे, कोई सुञाणप खे ख़तम करण वारो कोन्हे, कोई रिज़्क़ खे बरकत में रिज़्क़ में बरकत ॾियण वारो कोन्हे, सिहत ॾियण वारो कोन्हे, इल्लल्लाह सवा अल्लाह जे। न को पीर, न को फ़कीर, न को गौस, न को कुतुब, न को कलंदर, न को भिटाई, न को कामिल शाह, इल्लल्लाह सवा अल्लाह जे। अल्लाह सही चयो ग़लत आहे? मर्द घर में ज़िक्र कनि, औरतूं घर में ज़िक्र कनि, जेकॾहिं मस्जिद में का ज़िक्र जी का रात आहे वेही ज़िक्र कनि था। मां तजुर्बो कयां न, असांजे हर महीने में आयत करीमा थींदी आहे, पोइ ॾिसंदा त शहर वारा वरी सुम्हणी निमाज़ ते कोन ईंदा आहिनि,
सांचे निमाज़ ते इला माशाअल्लाह छो ॾिसंदा हाणे मुला वटि माण्हू गॾु थिया आहिनि मां मदरसनि वटि ज़िक्र कंदा वरी साईं शाहजादान ताईं आयत करीमा जो विर्द पढ़ंदा त को घर निमाज़ पढ़ सुभान अल्लाह वाह साईं वाह अल्लाह तो फरमाए मर्द ऐं औरतूं मूंखे यादि करण वारा अब्दुल्लाह लहुम मग़फ़िरतन उन जो इनाम छा आहे ॿुध कन खोले ॿुध अब्दुल्लाह लहुम मग़फ़िरतन उन जे लाइ मां बख़्शीश तयारु करे छॾी व अजरन अज़ीमा उन जे लाइ वॾो इनाम आहे हाणे वञी पुछो डीसी खां या एसपी खां या पंहिंजे सदर खां क़ुर में वॾो इनाम कहिड़ो हो कहिड़ो ॿुधाईंदो पढ़ा कॉलेज के चक्कर में महाराज साहिब के दफ़्तर में प्राइमरी खां BA MA ताईं पीउ मां इहो दरवाज़ो ॾेखारियो मस्जिद वारो मदरसे वारो दरवाज़ो कोन्हे पोइ डीसी खे ख़बर त अल्लाह लहुम मग़फ़िरतन अजर अज़ीम छा आहे उहा छा आहे सॼो न पंहिंजे शाहपुर जे नाज़िम खे मूंखे उहो त ॿुधाए कंहिं चौधरी खे चओ वॾेरे खे चओ न जेको अल्लाह खे यादि थो करे क़ुर पढ़ो अल्लाह जो ज़िक्र आहे निमाज़ पढ़ मूं सम्झी जाए निमाज़ पढ़ो अल्लाह जो ज़िक्र आहे मदनी साईं ते दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाह जो ज़िक्र आहे वेही पंहिंजे ज़िक्र जी तस्बीह जेके ॾसी मां ला इलाहा इल्लल्लाह हा इहा करणो अल्लाह जो ज़िक्र आहे जेको ईअं आहे न उनखे फरमायो त मां क़यामत में वॾो इनाम ॾींदोसांसि हाणे वॾो इनाम जेके चओ ॾसांव ॿिनि लफ़्ज़नि में त पोइ ॾसांव न त ॾियूं ख़त्म सभिनी खे इनाम वॾो ॾसांव हथु खणो पोयां बि हथु खणो न तव्हांखे न खपे हाणे ॿुध इनाम अल्लाह जे ज़िक्र क़ुर पढ़ण निमाज़ में दीन में हयाती गुज़री वई पोइ फरमाई फज़ा क़ज़यतुम अस्सलात फंतशिरू फिल अर्ज़ि वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह निमाज़ पूरी थी वञे पोइ दुकानदार पंहिंजी दुकान ते वञे जंहिंजो जहिड़ो धंधो आहे वञी कयो हलाल जी रोज़ी कमायो परवाह कान्हे पोइ तव्हां जॾहिं तव्हांजे घर जे ॿारनि जी अल्लाह जे ज़िक्र निमाज़ क़ुर में ज़िंदगी गुज़री आहे त पोइ तव्हांखे वॾो इनाम आहे कहिड़ो मां तव्हांखां पुछंदो पिया इन बरकत सां ख़ुदा तव्हांखे जन्नत में दाख़िल करे जहन्नम खां बचाए इनाम आहे या न हाउ चवंदा आहियूं हूरा कुसूरा जन्नत जूं तारीफ़ूं जेके ॿुधियूं सभु इनाम हासिल थियनि वॾो इनाम आहे या कोन अञा वॾो इनाम ॿियो आहे जेको ख़ुदा खे यादि कंदा उहो कहिड़ो आहे 80,000 साल ख़ुदा मलाइकनि खे चवंदो जन्नतनि खे कतार करे बीहारियो 80,000 साल बग़ैर पर्दे जे ख़ुदा पंहिंजो दीदार करनि सम्झो हाणे जन्नत जी दाख़िला हुरू कुसूर हौज़ कौसर इन्हनि खां अल्लाह जो दीदार मथे आहे या घटि आहे मथे आहे न पोइ थोरी ज़िंदगी तव्हां पंहिंजी सिधी गुज़ारियो अल्लाह रसूल जे अहकामात खे पूरो कयो पाबंदीअ सां 5 वक़्त नमाज़ पढ़ो निमाज़ बि ख़ुदा जो ज़िक्र आहे टाइम मिले अल्लाह जो पाक किताब खणी उनखे वुज़ू करे अखियुनि सां ॾिसी चुमियूं ॾेई उनखे तिलावत कयो चाहे थोरो या घणो रोज़ाना बच्चनि खे क़ुर पढ़नि ज़िक्र कनि ॿियो वधीक टाइम मिले त ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इहा ॿोली तव्हां ॿोलियो घर में ख़ुदा तव्हांखे 80,000 साल बग़ैर पर्दे जे इन जे एवज़ में दीदार कराए वॾो इनाम आहे या न तॾहिं फरमायई त इन हाज़ल क़ुरान आख़िरी लफ़्ज़ थो चवां इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम ही मुंहिंजो क़ुर आहे जेको सिधे में सिधो रस्तो तो जन्नत वारो ॾेखारे वरी बशिरुल मुमिनीन अल्लज़ीन यामलून अस्सालिहात ऐं उन्हनि जा जिन जा अमल सालिह आहिनि निमाज़ पढ़ंदे पढ़ंदे ज़िंदगी गुज़री क़ुर जी तिलावत कंदे कंदे ज़िंदगी गुज़री ख़ुदा जा ऐं पैगंबर जा अहकाम ॿुधंदे ज़िंदगी गुज़री शौक़ सां ॿुधंदे ज़िंदगी गुज़री उनखे 80,000 साल ख़ुदा क़दरदान आहे ओ दीदार कराईंदो